दादू रिपोर्ट सर्वर जलाल सोलंकी मौजूद मुल्क जी अज़ीम मुफ़क्किर दानिश्वर तारिक दान लाइ सियासत और अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पलीजो जी 92वीं सालगिरह की तकरीब दामाली चौक मंगसी हाउस ते 28 सालगिरह केक काटियो वियो। तकरीब में लाला सतार कुरैशी, असगर कोरेजो, मुनीर सियाल, अब्दुल गनी जूने जो, वरियाम सिंधी, मंजूर चना, इनकलाबी शायर आशिक दादवी बेन शिरकत कई। तकरीब में खिताब कंदे अगवान चयो त रसूल बख्श पलियो सिंध अज़ीम मुफ़क्किर ऐं ॾाहु सियासतदान हो। पलियो साहिब मुल्क में डिक्टेटरशिप खिलाफ लाजवाल जदोजहद कई। हिन इंसानी हक़नि खां वठी क़ौमी हक़नि लाइ अमली मैदान में अची सिंध जे हारियुनि मज़दूरनि, शागिर्दनि, औरतुनि, ॿारनि खे बाशऊर करे सिंध मुल्क ऐं पंहिंजे हक़नि लाइ सियासी जंग करण सेखारी। दुनिया में मज़लूम क़ौमुनि लाइ जदोजहद कंदड़ इनकलाबी अगवान रसूल बख्श पलीजो जी सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटा पेश कई।